ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट आम चूंडुनि में देर जा सभु दर बंदि करे छॾिया। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जी अपील मंज़ूर करे वरिती आहे। टे रुकनी बेंच कोयटा जे ॿिनि सूबाई सीटुनि जे तकबंदियुनि ख़िलाफ़ अपील ते हुकुम जारी करे छॾियो। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त चूंड शेड्यूल जारी थियण बैदि तकबंदियुनि ते एतिराज़ नथो करे सघिजे। बलूचिस्तान हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जूं तकबंदियूं तब्दील कयूं हुयूं। सुप्रीम कोर्ट बलूचिस्तान हाई कोर्ट जो फ़ैसिलो कालदम करार ॾेई छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे जेका मां ॾई रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट आम चूंडुनि में देर जा सभु दर बंदि करे छॾिया आहिनि। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जी अपील मंज़ूर करे वरिती आहे। टे रुकनी बेंच कोयटा जे ॿिनि सूबाई सीटुनि जे तकबंदियुनि ख़िलाफ़ अपील ते हुकुम जारी करे छॾियो। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त चूंड शेड्यूल जारी थियण बैदि तकबंदियुनि ते एतिराज़ नथो करे सघिजे। बलूचिस्तान हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जूं तकबंदियूं तब्दील कयूं हुयूं। सुप्रीम कोर्ट बलूचिस्तान हाई कोर्ट जो फ़ैसिलो कालदम करार ॾेई छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट आम चूंडुनि में देर जा सभु दर बंदि करे छॾिया। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जी अपील मंज़ूर करे वरिती आहे। टे रुकनी बेंच कोयटा जे ॿिनि सूबाई सीटुनि जे तकबंदियुनि ख़िलाफ़ अपील ते हुकुम जारी करे छॾियो। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त चूंड शेड्यूल जारी थियण बैदि तकबंदियुनि ते एतिराज़ नथो करे सघिजे। बलूचिस्तान हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जूं तकबंदियूं तब्दील कयूं। सुप्रीम कोर्ट बलूचिस्तान हाई कोर्ट जो फ़ैसिलो कालदम करार ॾेई छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। सुप्रीम कोर्ट आम चूंडुनि में देर जा सभु दर बंदि करे छॾिया। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जी अपील मंज़ूर करे वरिती आहे। टे रुकनी बेंच कोयटा जे ॿिनि सूबाई सीटुनि जे तकबंदियुनि ख़िलाफ़ अपील ते हुकुम जारी करे छॾियो। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त चूंड शेड्यूल जारी थियण बैदि तकबंदियुनि ते एतिराज़ नथो करे सघिजे। बलूचिस्तान हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जूं तकबंदियूं तब्दील कयूं हुयूं। सुप्रीम कोर्ट बलूचिस्तान हाई कोर्ट जो फ़ैसिलो कालदम करार ॾेई छॾियो।